IPS Bagan Online Learning, a project of Ghulam Ahmad. Assalamu alaikum viewers. अॼु असां माइक्रोसॉफ्ट वर्ड 2016 में हिकु मैथमेटिक्स जो पेपर ठाहिण सिखंदासीं। ख़ासि तौर ते असांजे तालीमी इदारनि खे ॾुखियाई पेश ईंदी आहे त रियाज़ी जो यानी मैथमेटिक्स जो पेपर माइक्रोसॉफ्ट वर्ड में कीअं ठाहियो वेंदो आहे, यानी हिसाब जेके हूंदा आहिनि अणपूर जा उहे कीअं लिखिया वञनि। सो उनजे लाइ तमामु घणी ॾुखियाई पेश ईंदी आहे। सो अॼु असां हिन वीडियो लेसन में तरीक़ो ॿुधाईंदासीं त कीअं माइक्रोसॉफ्ट वर्ड 2016 में या 2007 में 2010 2013 या 2016 में कीअं ठाहियो वञे, यानी कीअं लिखिया वेंदा आहिनि हिसाब अणपूर जा या ॿिए। सो अचो क्वेश्चन 1 कोटेशन प्रेस कंदासीं टेब खे हिकिड़ो दफ़ो अॻिते अचण लाइ। सॉल्व दी fractions of addition, enter टेप खणंदासीं। हाणे असां गोल दायरे वारो अंगु ॾियण लाइ ईंदासीं त गोल दायरे वारो हिकिड़ो अंगु ॾींदासीं। हिकिड़ो ॾींदा असां आमतौर ते ईअं, पर असां हिते ॾींदासीं जीअं गोल दायरे में अचे। उनजे लाइ असां छा कंदासीं, सिम्बॉल में ईंदासीं, सिम्बॉल में अची करे मोर सिम्बॉल्स, पोइ हितां असां अची करे कैलिबर लिखंदासीं। पोइ हुनखां पोइ अची इहे असांजा स्क्रोल डाउन कंदासीं अप, जेकॾहिं छो न थिए हिन मां अची करे असां पीरो अंगु इंसर्ट ठीकु क्लोज़ कंदासीं। हाणे हिकिड़ो दफ़ो स्पेस खे लॻाईंदासीं। असांजो ॾिसो ई गोल दायरे में अंगु अची वियो। हाणे सभ खां पहिरीं असां हिते अणपूर जो हिसाबु लिखंदासीं, जोड़ जो। सो उनजे लाइ असां छा कंदासीं, सभ खां पहिरीं ईंदासीं इंसर्ट टेब में, उनजी रिबन में ठाहींदासीं। हीअ आहे असांजो इक्वेशन खे क्लिक करण सां असांजो हिते हिसाब लाइ बॉक्स ठही वेंदो। सभ खां पहिरियों असां अची हुन ते क्लिक कयूं तीर ते, त जॾहिं असां तीर ते क्लिक कंदासीं त असांखे हेठि बिल्ट इन हिसाब, यानी माइक्रोसॉफ्ट वर्ड में हिकिड़ो सिंपल तौरु पंहिंजा हिसाब ठहियल पिया आहिनि, उहे असांखे नज़र ईंदा। ठीकु, सो हीअ बिल्ट इन आहिनि, उनजा बिल्ट इन हिसाब पिया आहिनि माइक्रोसॉफ्ट वर्ड में। इनखे स्क्रोल डाउन कंदासीं त असांखे ॿिया बि हेठि नज़र ईंदा, जंहिंमें असांजो ॾिसो था ही ट्रिग आइडेंटिटी 2, ट्रिग आइडेंटिटी 1, टेलर एक्सपांशन, क्वाड्रेटिक फार्मूला। ही मुख़्तलिफ़ हिसाब असांजे हिन में ठहिया पिया आहिनि, यानी ठहियल ठुकियल आहिनि। ठीकु, इन मां असां कहिड़ो बि हिसाबु करणु चाहियूं त हुन ते असां हिकिड़ो दफ़ो क्लिक कंदासीं। ॿियो अचो, असांखे जेके अणपूर जे या ॿिए की हिसाब करणा आहिनि त हिकु त ठहियो ठुकियो खणंदासीं, या त असांखे पंहिंजो मुकमल ठाहिणो त असां इक्वेशन खे हिकिड़ो दफ़ो हितां मथां क्लिक कंदासीं, या हिन सिम्बल जे मथां बीह करे क्लिक कंदासीं। त असांजो हेठां ॾिसो हुनखे इक्वेशन खे क्लिक करण सां असांजो हिते हीअ बॉक्स ठही वेंदी। चयो हिते टाइप इक्वेशन हीअर, यानी हिते हिसाबु लिखो हिन जे अंदरि, यानी हिन बॉक्स जे अंदरि असांखे हिसाबु लिखणो आहे। ऐं जॾहिं असां क्लिक कंदासीं इक्वेशन खे त असांजी ऑटोमेटिक मथां हिकिड़ी डिज़ाइन टेब नई खुली ईंदी, जंहिंमें असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिसाबनि जे लाइ उनजा सिम्बॉल्स या उनजा जेकी फंक्शन्स आहिनि उहे हेठि रिबन में ॾेखारींदो। ऐं हीअ डिज़ाइन टेब सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इक्वेशन जी आहे। सो हाणे अचो त हिन में हेठि एरिया आहिनि मुख़्तलिफ़, हीअ आहे सिम्बॉल्स जो एरिया। हिन में असांजा मुख़्तलिफ़ केतिरा ई निशान पिया आहिनि। जोड़, कट, वंड, ज़रब वग़ैरह वग़ैरह। सो हितां असां जोड़, वंड, ज़रब, कट वग़ैरह जा निशान ॾेई सघूं था, यानी सिम्बॉल्स। ऐं हिन में असांजा फ्रैक्शन जा हिसाब पिया आहिनि, ऐं हिन में असांजा स्क्रिप्ट जा पिया आहिनि, यानी असांजा हिकिड़ी निशाना आहिनि जेकी असां एंटर करे हुन में हिसाब लिखी करे सघूं था, यानी त असांखे पाण खे महिनत करे ठाहिणा पवंदा। ठीकु, हिन में ॾिसो था मुख़्तलिफ़ सिम्बॉल्स यानी निशानियूं आहिनि। ही लार्जर ऑपरेटर्स, ब्रैकेट्स, फंक्शन, एक्सेंट, लिमिट,
ऑपरेटर ऐं मैट्रिक्स। हिन में असांखे जेकी बि हिसाब करणा हूंदा उन में असां हिन ते क्लिक कंदासीं त असांजो ठही ईंदो। जीअं असांजो ॾिसो हीउ ठही वियो। ठीकु, कंट्रोल Z कयो। असांखे इहो न आहे करिणो, पर असांखे फ्रैक्शन जो हिसाब ॾियणो आहे। सो असां फ्रैक्शन में अची करे असांजो टॉप नंबर एंड बॉटम नंबर ॾियणो हूंदो आहे। हमेशह फ्रैक्शन में हिकु टॉप नंबर थींदो आहे, ॿियो बॉटम नंबर। सो न्यूमरेटर ऐं डिनोमिनेटर हिसाब लिखण जे लाइ असां सभ खां पहिरीं असां फ्रैक्शन में अची करे हिन ते क्लिक कंदासीं। असांजी ॿ निशानियूं यानी ॿ बॉक्स ठही वेंदा। हिन बॉक्स जे अंदरि हाणे मथियों टॉप नंबर आहे, हेठियों बॉटम नंबर आहे। यानी मथियों न्यूमरेटर, हेठियों डिनोमिनेटर, अंश ऐं छेद। मथे ते असां क्लिक कंदासीं हिकिड़ो दफ़ो, पोइ असां हिते लिखंदासीं हिसाब। मिसाल 5/2 5/2। हाणे असांजो इहो जेको कर्सर आहे उहो हिन जे ॿियनि जे बराबरि बीठो आहे। असांखे इहो मथे करिणो आहे त जीअं असां जोड़, कट, वंड या ज़रब जी निशानी ॾेई सघूं। हिते असांखे जोड़ जी निशानी ॾियणी आहे। सो कीबोर्ड तां राइट एरो खे प्रेस करियो हिकिड़ो दफ़ो। ठीकु, असांजो हाणे कर्सर ॾिसो हुन जी लाइन जे साम्हूं अची वियो। हाणे असांखे जोड़ जी निशानी ॾियणी आहे, या त कीबोर्ड तां जोड़ जी निशानी ॾियो या हिन सिम्बॉल्स मां अची करे असां हितां ॾेई सघूं था। ठीकु, हाणे वरी असांखे ॿियो हिसो जेका यानी अणपुर जो ॾियणो आहे, त वरी असां अणपुर में अची करे असां हितां ॾींदासीं। हाणे हिन में बि असां लिखंदासीं ॿियो हिसाब हुनजो, यानी ॿियो हिसो अणपुर जो 1/3 1/3। हाणे असांखे ही हिसाब हिते अणपुर जो हिते पूरो थियो। वरी असांखे ॿियो हिसाब लिखणो आहे त हिन बॉक्स मां असांखे निकिरणो पवंदो। ठीकु, असां राइट एरो खे प्रेस कंदासीं हिकिड़ो दफ़ो, वरी ॿीहर। हाणे असां हिन बॉक्स मां निकिरी अचूं। जॾहिं असां हिते राइट क्लिक प्रेस कयोसीं, राइट एरो बटन खे प्रेस कयोसीं कीबोर्ड मां, त असांजो इन बॉक्स मां कर्सर निकिरी बीठी ॿाहिरि। टैब वरी असांखे नंबर 2 ॾियणो आहे, त असां सिम्बॉल्स ॾींदासीं, मोर सिम्बॉल्स। पोइ त असां अंगूठो सिलेक्ट कंदासीं, सर्कल आहे दायरे वारो। सर्कल में जेको हुजे इंसर्ट क्लोज, हिकु दफ़ो असां स्पेस खे प्रेस कंदासीं। वरी असांखे हिसाब ॾियणो आहे क्वेश्चन जो, वरी असां हिन में ईंदासीं हिन में। ठीकु, अहिड़े हिसाब सां वरी असां हिते ईंदासीं, अणपुर ईंदासीं। हिननि में असां बॉक्स में असां एरो कीज़ जे ज़रिए बि अची दाख़िल थी सघूं था, उन खां निकिरी सघूं था। ठीकु, हाणे असां हिते गॾियल अणपुर वारो हिसाब ठाहींदासीं। 5 सॼा 2/3 वाधू ऐं जोड़ 2 सॼा 1/3 2 सॼा 1/3। पर हिन खां बॉक्स खां ॿाहिरि निकिरणो आहे, राइट एरो खे प्रेस कंदासीं, यानी राइट एरो की खे ॿाहिरि निकिरी आयो बॉक्स खां। एंटर, त नई लाइन ते क्वेश्चन 2। सॉरी, हिते जेकॾहिं बॉक्स असांजी ॿीहर अचे थी एंटर ते, त बैक स्पेस खणंदासीं, बैक स्पेस। ठीकु, त उहा असांजी ख़तमु थींदी। हाणे असां लिखंदासीं क्वेश्चन नंबर 2। सॉल्व दी following fractions using Bardmas rule. Bardmas rule जा असां हिसाब लिखंदासीं हिते। अचो वरी असांखे इंसर्ट में अची करे सिम्बॉल मां वरी असां ॾींदासीं नंबर 1, इंसर्ट क्लोज, हिकु दफ़ो प्रेस कंदासीं स्पेस जीअं बि थी अचे, इक्वेशन। हाणे असां हिते अणपुर जो जेका सो बॉक्स ॾींदासीं, 2/1 प्लस
हाणे असांखे ॾिंगी में ॾियणो आहे त असां ईंदासीं ब्रैकेट में अची करे हिन में असांजी मुख़्तलिफ़ जेका ॾिंगियूं पयूं आहिनि ठीकु पर असां छा कंदासीं हितां अची करे टीरियूं खणंदासीं पैरामीटर्स हाणे हिते ॾिसो त अणपूर जेको असां ॾिंगियुनि में ॾिनो आहे हिते उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े बॉक्स में आहे ठीकु यानी हुन में हिकिड़ो बॉक्स आहे असां हिन में को बि हिकिड़ो ई सिर्फ़ु अंक लिखी सघूं था पर असांखे हिते अणपूर जो हिसाबु यानी जंहिंमें टॉप नंबर ऐं बॉटम नंबर अचे उहो बॉक्स ठाहिण लाइ असां वरी इन ते क्लिक कंदासीं जेको हिन में सिंगल बॉक्स आहे हिकिड़ो सिलेक्ट कंदासीं हुनखे पोइ ईंदासीं फ्रैक्शन में अची करे पोइ असां हिनखे वरी ठीकु असांजो ॾिसो टॉप नंबर ऐं बॉटम नंबर थियो किरियूं हुयो सिंगल बॉक्स यानी हिकिड़ो बॉक्स हाणे टॉप नंबर ऐं बॉटम नंबर जे लाइ बॉक्स थी वेंदो हाणे असां हिते टॉप नंबर ॾींदासीं मिसाल 5/3 माइनस हिन ते क्लिक कयो जेकॾहिं इतफ़ाक़न ॿिए हंधि क्लिक थी वञे त असांजी उहा डिज़ाइन टेब हाइड थींदी हुनजे लाइ वरी असां वापसि अची हिन में हिकिड़ो दफ़ो क्लिक कंदासीं त उहो असांजी अची वेंदी डिज़ाइन टेब ठीकु हाणे असांखे हिते वधीक हिसाबु ॾियणो आहे 5/7 वरी प्लस 2/3 हिन खां ॿाहिरि निकिरी करे वंडिया 2/3 वरी असां ॾींदासीं ज़रब निशानी ज़रबिया ब्रैकेट 5 ठीकु अहिड़ी तरह सां असां माइक्रोसॉफ्ट वर्ड 2016 में या 2007 2010 2013 या 2016 हुजे त हुन में असां हिकिड़ो मैथमेटिक्स जो पेपर अहिड़ी तरह सां असां मुकमल तयारु करे सघूं था ठीकु असांखे ॿियो बि हिसाब जेकॾहिं लिखिणो हुजे मूंखे थोरो सां शार्ट था कयूं ॿियो हिसाब था ॾियूं इंसर्ट में अचो सिंबल हितां ई असां सिलेक्ट कयूंसीं जेको असांजो बीम स्ट्रक्चर हूंदो असांखे ॿीहर मथां डिसेंट में ॾेखारींदो इक्वेशन फ्रैक्शन सचन 10,3/1 दरमियान हिकु सॼो हिकु बाएं 2 प्लस वरी असां ॾिंगी ॾींदासीं सिंगल बॉक्स आहे जीअं असां पहिरीं कयोसीं उहे असां हिते वरी ॿीहर साॻी तरह कंदासीं रिपीट डबल बॉक्स थींदो यानी टॉप नंबर ऐं बॉटम नंबर 5/3 दरमियान में 5 माइनस 2/6 ठीक अहिड़ी तरह सां
असां बाक़ी सवाल बि ठाहे सघूं था। जीअं तव्हां इहो ॾिठो त मैथमेटिक्स जो जेको पेपर आहे उहो असां हिन तरह सां ठाहे सघूं था। ठीकु, असां एतिरो अॼु असां सिखंदासीं। ऐं हाणे अचो त असां हिन जी साइज़ जेका आहे अंगनि जी उहा तमामु नंढी आहे। असां छा कंदासीं, हिसाब वारे हिसे खे सिर्फ़ु सिलेक्ट कंदासीं, साइज़ 15 रखंदासीं। घणी? 15 जी नॉर्मल साइज़ आहे इहा, जेका असांजी प्रिंट में बि आम लिखत 12 जे बराबरि ईंदी आहे। छो जो मैथमेटिक्स जी जेका हिसाब हूंदा आहिनि की उन्हनि जी साइज़ फॉन्ट जेको आहे उन्हनि जी फॉन्ट जी साइज़ नंढी थींदी आहे, वरी असां 12 रखूं बिनिस्बत ॿियनि फॉन्ट्स जे। ठीकु, हिन जी असां साइज़ हमेशह बराबरि। Thanks for watching. Allah Hafiz.